घोट की इमाम बारगाह मूसा काज़िम अलैहिस्सलाम दरगाह शहीद बादशाह खां विलायत बसादत हज़रत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे मौक़े ते जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली कढी वई। रैली जी अगवाणी उस्ताद अली नवाज़ मंगी, इमरान अली शेख, शफ़क़त शाह, हाशमी, इलाही बख्श कोलाची, सैयद अज़हर शाह लाहूती, मोहम्मद याकूब, उमेर अली मेमन ऐं ॿियनि कई। रैली में SHO आदरपुर सदरुद्दीन जी अगवाणी में पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु कई वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि, स्टेशन रोड, मेन चौक, असमतुल्ला मार्केट खां थींदे पीपल चौक ते पहुती, जिते अगवाननि रैली खे ख़िताब कंदे चयो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा हर साल जहाँ रैली निकिरंदी आहे पर अक़ीदत एहतराम सां इमाम बारगाह मूसा काज़िम दरगाह शहीद बादशाह ते ई पैगाम ॾियूं था पूरे आले इस्लाम खे, हर एक मुसलमान के त आका सरदार जी आमद सभिनि जे लाइ हिकु रहमतुल आलमीन आहे। सभिनि जे लाइ मुबारकबाद पेश करण ही रैली असां कढी आहे। शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन ममा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। जिएं त हीअ रैली असां जेका कढी आहे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे सिलसिले में 17 रबीउल अव्वल सरकार जी आमद आहे। उन सिलसिले में असां पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कयो आहे ऐं हर आलम इस्लाम जे हर मुसलमान खे इहो फ़र्ज़ु आहे त उहो सरकार जी आमद ते जेको आहे पंहिंजो जश्न मल्हाए ऐं असां बि उनजो जश्न मल्हाए इहो पैगाम ॾियूं था पिया त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी आलम इंसान लाइ रहमत आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम या आली मदद। हे जेकी असांजी रैली आहे ही 17 रबीउल अव्वल पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद आहे ऐं ॿिए मासूम इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जी ही ॿिनि मासूमनि जी विलादत आहे। असां पूरे आलम इस्लाम खे मुबारक पेश कयूं था। हर मुसलमान ते फ़र्ज़ु आहे पंहिंजे पाक मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़ुशी सां रैली कढे। वस्सलाम अलैकुम या आली मदद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तमाम मुसलमान के असो ये जो पैगाम होंगे तमाम आलम इस्लाम के तो 17 रबीउल अव्वल आमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं विलादत बासादत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हीं के बारे में इमाम बारगाह मूसा काज़िम दरगाह शहीद बादशाह का हर साल जा इन साल भी यह खुशी की रैली ईद की रैली ही ईदन की भी ईद आ जेकी आ सरदार रहमतुल आलमीन के अचण जो ॾींहुं आहे। उन्हीं में असां सभिनी मुसलमान भाइर आलम इस्लाम के इन की मुबारकबाद पेश कयूं था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।